إن في ذلك لآية وما كان أكثرهم مؤمنين فإن ربك هو العزيز الرحيم. برادران عزیز، یہ तव्हांजो इजलास हिकु इल्मी तक़रीब ऐं मदरसे जी ख़िदमत जे दुआ लाइ थियो आहे। अल्लाह तबारक व तआला क़बूल फरमाए ऐं मज़ीद तौफ़ीक़ अता फरमाए। ख़िदमत कंदड़नि खे, इल्म पढ़ाईंदड़नि खे अल्लाह ताला उन्हनि खे वधाए। अॻे ज़माने में क़ौमूं गुज़रियूं आहिनि जो हिते आयतूं पटे पढ़ियूं कमीनी जे मुतलिक़ हिकु नबी जो बयानु आहे। जंगल में हिकिड़ा माण्हू रहंदा हुआ, जंगल जा ॻोठा। पोइ अलाह ताला उते रसूल मोकिलियो, उन्हनि जंगल वारनि उन रसूल जो इनकार कयो। हज़रत शुएब अलैहिस्सलाम हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो सहुरो हुयो। पोइ संदसि पछाड़ी में मूसा अलैहिस्सलाम आयो, उन वटि अची रहियो। उहो शुएब अलैहिस्सलाम, हीउ संदसि जवानी जो ज़मानो आहे। माण्हुनि खे हिदायत कई, माण्हुनि इनकार कयो। ॻाल्हियूं ॿ टे हुयूं, अख़लाक़ी ॻाल्हियूं। इस्लाम ऐं ईमान खां बाद, अलाह ताला जी इबादत खां बाद ॿ टे ॻाल्हियूं हुयूं जेके तमामु आसानी सां माण्हू क़बूल करे पियो सघे। अलाह ताला जी तौहीद हिकिड़ाई हिकु ई आहे। ॿी उन नबीअ जी सुञाणप त हीअ रसूल आहे, अलाह जो कलाम तो पहुचायो, सचो आहे। सचाई रसूल जी, तौहीद अलाह ताला जी, ऐं उन खां बाद अख़लाक। अख़लाक ई हुया त हुननि माण्हुनि में तोड़ ऐं वज़न जी ॾाढी खोट हूंदी हुई। तोड़ तोड़ींदा, खुटाए ॾींदा, वज़न कंदा, खुटाए ॾींदा, वठंदा, भरे वठंदा। इन क़िस्म जा माण्हू हुआ जेके शहरी माण्हू, तहज़ीब वारा ऐं चङे गुज़र वारा माण्हू, ॻोठनि में रहण वारा, उन्हनि माण्हुनि जो इहो हाल हुयो त जेको इन्हनि वटि वापार तिजारत लाइ अचे उन्हनि खे खुटाए ॾियनि, ग़लति नफ़ो हासिल कनि। खुटाए ॾियणु इहो हराम आहे। क़ुरान पाक में इन जे लाइ अचे थो वैलुल लिलमुतफ़्फ़िफ़ीन الذين إذا كالوا على الناس يستوفون إذا كالوهم أو وزنوهم يخسرون। वैल जी वादी आहे हिते जहन्नम जी, ॾाढी सख़्तु ऐं ख़राबु वादी आहे जो जहन्नम बि हुन खां पनाह घुरंदो आहे। अहिड़ी गरम ऐं बिछड़ी आहे जो आहे बि जहन्नम में, पर जहन्नम अलाह खां पनाह घुरंदो आहे हुनजी मुसीबतुनि में तकलीफ़ुनि खां। उहा वादी जहन्नम में मुक़ररु थियल आहे उन्हनि जे लाइ जेके तोड़ ऐं माप में खोट कनि। वैलुल लिलमुतफ़्फ़िफ़ीन الذين إذا كالوا على الناس يستوفون। वठनि त वसूल करे भलो, ॾियनि त खोट करे। अलाह ताला फरमायो इन्हनि जे लाइ वैल आहे। इहो हिते क़ुर पाक जे अंदरि बात अचे। इन्हनि माण्हुनि में इहा बदअख़लाक़ी हुई जो तोड़ माप में खोट कंदा हुया, ग़लति कमाई। ऐं ॿियो इन्हनि जो इहो हुयो त जेके जाहिल क़िस्म जा माण्हू हुया, हाणे त आम थी पियो आहे, पोइ जाहिल क़िस्म जा माण्हू ॿाहिरि रस्तनि ते वञी फुरियूं कंदा, माण्हू सां विढ़ंदा, बदअमन मुल्क खे करे छॾियो। हाणे त पढ़ियल माण्हू बि पढ़ियल इदारनि में, सुठनि जायुनि में, कॉलेजनि में, स्कूलनि में, उते जा माण्हू जेके निकिरनि था से अहिड़ा ई आहिनि। अहिड़ा दाड़ेल जेके अंग्रेजी बि वेठा ॻाल्हाइनि, दाड़ा बि वेठा हणनि, अहिड़ा माण्हू थिया आहिनि। हाणे ईअं थी पियो आहे, न त अॻे जायल माण्हू हूंदा जो रुॻो जहालत जे मथां हुननि खे ॿियो माश तरीक़ो कोन हूंदो, नंढो खणी बीहंदा रस्तनि ते, माण्हू खे भुरींदा। हज़रत शुएब अलैहिस्सलाम उन्हनि ॿिन्ही धुरनि खे चयो त घर वारो पंहिंजे इज़त सां रहो, तोड़ माप सुठी करियो, अलाह तव्हांखे रिज़्क़ ॾींदो, तिजारत वापार सां। ऐं ॿाहिरिनि खे चवंदो त तव्हां मज़दूरियूं करियो ऐं सही माना में कमाए पोइ तव्हां खाओ। इहो तरीक़ो इख़्तियार न करियो, पर हुननि न कयो। आख़िर इहा ॻाल्हि हज़रत शुएब अलैहिस्सलाम खे कई दफ़ा सम्झाई, हुननि जी तबियत जे ख़िलाफ़ हुई। तबियत जेको तौर माप में खोट करे उनखे सचो करणु ॾुखियो आहे, जेको धारा हाणे उनखे ईमानदार बणाइनि इहो बि ॾुखियो आहे, ऐं जेको अलाह सां शिरक करे उनखे मुआहिद बणाइनि इहो बि ॾुखियो आहे। हाणे बि हिन ज़माने में इहा ॻाल्हि ज़ाहिर आहे। मुशरिक खे तव्हां अलाह जो नालो ॿुधाईंदो त हिकिड़ो अलाह चए थो त हिकिड़े अलाह खे मञा,
हे अहिड़ा माण्हुनि जो हिकिड़े लाॻे था वञनि ॿियो बसि एॾो हाणे त अहिड़ो थी पियो आहे इहो हिकिड़े लाॻे मञणो आहे अॻे रहंदो उन रसूल खे न मञो हिते अलाह ताला फरमायो त उन खे न मञण लॻा ऐं चवणु लॻसि इन मां त मिलियल मुसार तोखे जादू थियल आहे तोखे को हिसाब थियल आहे तुंहिंजे दिमाग़ में चकर आयल आहे तॾहिं तूं असांखे अख़लाक सेखारे भला असां कमायूं बि न बचनि जो गुज़र बि न करियूं हो वरी चवनि त भला का ज़रूरत आहे छा इन्हनि माण्हुनि खे जेके ॿाहिरि घुमंदा था तनि पैसा ॾुकड़ थियूं उनखे पैसा जो न थियनि अड़े तव्हां बि कमायो तव्हां बि बणिजो न ईअं न हज़रत शुएब अलैहिस्सलाम खे ॼण जादू आहिनि चवंदा हुआ त हिनखे जादू थियल आहे अकुल हिन जो पूरो न आहे हाणे छा उलमा कराम जी ॻाल्हियुनि खे हिन वक़्त जा मौजूद माण्हू ईअं था कनि ईअं था चवनि हुकूमत वारा बि उलमा कराम जे ख़िलाफ़ अवाम बि उलमा जे ख़िलाफ़ दुकानदार ताजर बि उलमा जे ख़िलाफ़ टीवियूं गाना राग नाचा इहे सभु शयूं माण्हू वटि आहिनि आलमनि खे कोन था पिया मञनि हालांकि अलाह तबारक व तआला राग ते लानत कई आहे सूरत ते लानत कई आहे कुतो जंहिं घर में हुजे रहमत न ईंदी राग हूंदो उन घर में रहमत न ईंदी रब तबारक व तआला जे रसूल इहा ॻाल्हि साफ़ फरमाई आहे पर माण्हू परवाह कान्हे हिन ॻाल्हि जी कीअं बि हुजे बहरहाल पंहिंजो वक़्तु गुज़ारिन जहिड़ी तरह सां आख़िरत सां हिन वक़्त में वास्तो कोन्हे माण्हू जो आख़िरत युक़िनून आख़िरत ते यकीन करण वारा माण्हू हुजनि त आख़िरत ते यकीन कोन्हे कंहिं माण्हू कान्हे कॾहिं आख़िरत जी ॻाल्हि मञराए बि त मिड़ई चवंदो त हा कंहिं महिल थींदी पर उन में जेको माण्हू खे हिसाब किताब थींदो या तकलीफ़ थींदी उन परवाह कान्हे थी पियो आहे एतिरे क़दुरु बेपरवाही थी पई आहे आख़िरत जो मञणो अलाह जो मञणो बराबरि आहे अलाह खे मञे आख़िरत खे न मञे इहो काफ़िर आहे आख़िरत खे मञे अलाह खे न मञे इहो काफ़िर आहे आख़िरत खे पोइ छाजो मञींदो पर ॿी ॻाल्हि थी कजे उन्हनि खे चवणु लॻा त तुंहिंजी फज़ीलत कहिड़ी आहे असां ते तूं त इंसान आहे असां जहिड़ो आम जीअं असां माण्हू आहियूं शहर में रहंदड़ तूं अहिड़ो माण्हू आहीं आख़िर तो में नबूवत जी फज़ीलत कीअं आई नबी जेकॾहिं तूं हुजे हा त तो में कुझु नबूवत जी वस्तू हुजनि हा तो में के निशान हुजनि हा तोखे के सोन ऐं चांदी हुजे हा नारूं हुजनि हा वॾियूं हुनजूं वाहन हुजूं जिन ते तव्हांजूं आबादियूं हलनि हा बंगला जायूं हुजनि हा अहिड़े क़िस्म जा सुवाल था कनि हालांकि अंबिया किराम न कीअं साॻा ज़िंदगी में सादा हूंदा हुया खाधो पीतो हुननि जो वेड़ो ई हूंदो हो पाण अञा सादगी हूंदी इहा शइ हुननि ते एबारी थी पई इंसान आहिनि जहिड़ा असां इंसान आहियूं इहा शइ हुननि खे ॾुखी लॻे उन्हनि माण्हू इंसान सम्झोसीं नबीअ खे इंसान सम्झोसीं पर चवनि पिया त नुबूअत इंसानियत सां कान गॾिबी आहे नुबूअत इंसानियत हिकु शख़्स में कीअं थींदा इंसान त बेशक आहे ठीकु आहे नबी न आहे नुबूअत इंसानियत जो टकर सम्झंदा उहे इंसान मञींदा हुआ नबी जो इनकार कंदा हाणे वरी नबीअ खे मञनि था इंसानियत जो इनकार था कनि इंसानियत ऐं नुबूअत पाण में गॾिबा इहो टकर आहे अॻे में हो हाणे बि आहे पर अॻे इंसानियत खे मञे नुबूअत जो इनकार कंदा हाणे नुबूअत खे मञे इंसानियत जो इनकार था कनि भई हिकु जहिड़ा निभागा आहिनि फ़र्क़ु कोन्हे इन ज़रूरत लमल काज़ में असां तोखे पूरो थो सम्झूं तूं त पाण खे चए त मां नबी आहियां तूं त माण्हू माण्हू त मञींदा हुआ पर नुबूअत जो इनकार कंदा हाणे वरी भला अहिड़ा थी पिया आहिनि जो नबी साईं खे त मञनि उनजे मथां सलातूं बि पढ़नि अजीब अजीब क़िस्म जा पंहिंजा वधि में वधि इज़त जा अलकाब बि चवनि पर चवनि था बाबा इंसान कीअं हूंदो इहो नुबूअत ऐं इंसानियत पाण में टकरे गरबा न अॻे बि चवंदा हाणे बि चवंदा अबू जहल नबी पाक सलाह नबी चवंदो इहो इंसान चवंदो नबी न चवंदो हो अॻियां बि नबीअ खे नबी न चवंदा हुआ पर इंसान चवंदा हुआ हाणोका वरी नबीअ खे नबी चवनि था पर इंसान नथा चवनि इंसानियत नुबूअत पाण में टकराव आहे जहिड़ो अॻे कयो हाणे पर हिकिड़नि जो मोह आहे नुबूअत ॾे इंसानियत खां इनकार उन्हनि जो मोह इंसानियत ॾे नुबूअत खां इनकार हालांकि इंसानियत ॾिसण ईंदी आहे सची ॻाल्हि उहो मञींदा हुआ नुबूअत ॾिसण में कान ईंदी आहे पोइ चवंदा त हाणे तूं जेकॾहिं नबी आहे त हिकिड़ो कमु करे ॾेखार इंसानियत वञे पोइ चवनि भला नबी आहे त कमु करे ॾेखार अस्पताल किसब में न समाए आसमान जो टुकड़ो मथां किरे छिप मथां किरे
पोइ हिकिड़ो तव्हां चीठा हली वञूं मरी वञूं पोइ चवंदासीं त बेशक तूं न बीह। हाणे जेके मरी विया उन्हनि खे साईं कहिड़ी इबरत, मौत खां ॿाहिरि कहिड़ी इबरत आहे? हेॾी हिमाकत, मुसीबत पए त पोइ मञींदासीं, मुसीबत जॾहिं पइजी त ख़तमु थी विया न, मञींदा कीअं पोइ? मञणु त हूंदो आहे मुसीबत खां अॻु, पोइ वरी ॿिया पोइ वञी मुसीबत खे ॾिसी मञनि त मञनि, हे त विया थिया। हाणे कीअं अहिड़ी तरह सां माण्हू चवनि था हिन कोन त सादिकीन जेकॾहिं सच वञे काल रबी आलम बि थी त रब तारो ॼाणे थो, तव्हां जेके अमल था करियो ख़ुदा हुनखे सुञाणे थो, ॼाणे थो तव्हांजा इहे अमल ग़लति आहिनि या रद्द आहिनि, असां हिन अमलनि तव्हांजे खां बेज़ार आहियूं, फ़क़ति न मञूंसि। अज़ाब ज़ुल्म आहे, पोइ हिकिड़ी मथां साहिबान आयो, छत्री आई, अज़ाब आयो वॾो, हुन सभिनी खे दिवा करे चई अज़ाब में मरी विया। अज़ाब में जॾहिं मरी विया त हाणे कहिड़ी इबरत आहे? हाणे त असांखे ॻाल्हि ॿुधाई वई आहे त हुन ते अज़ाब आयो नबीअ जे न मञण जे करे। नबीअ खे कुझु मञींदा हुआ, इंसान करे चवंदा हुआ, नबी न चवंदा हुआ, नसीहतूं हुनजूं न मञींदा हुआ। हाणे कीअं आहिनि माण्हू, नसीहतूं हाणे बि कोन था मञनि नबीअ जूं, पर हाणे एतिरो चवनि था त नबी आहे पर इंसान आहे। अॻियां चवंदा इंसान आहे पर नबी न आहे। मञींदा नसीहतूं उहे बि न हुया, मञींदा नसीहतूं हे बि न आहिनि, हे बराबरि। बाक़ी नबी और नुबूअत इंसानियत गॾु बार न, इन्हनि में हिकु जहिड़ा आहिनि, पर हो इंसानियत ॾे मोह करे पोइ चवंदा तूं नबी न आहे, हे नबीअ ॾे मोह करे पोइ चवंदा त इंसान आहे, हिकु जहिड़ा आहिनि। हिन कान अज़ाब वॾो अज़ाब जो ॾींहुं आयो हुननि ते, हिन खे ज़ाहिर कयल आहे वॾियूं निशानियूं आहिनि, ॿी कहिड़ी निशानी अलाह ताला ॿुधाए माण्हुनि खे, अमा कान अक्सर मोमिन, हिननि में केतिरा माण्हू मोमिन कोन्हनि के। इन रब कलो अज़ीज़ रहीम, अलाह ताला ज़बरदस्त आहे, रहमत वारो आहे। हे ॻाल्हियूं इल्मी ॻाल्हियूं आहिनि जेके अॻे नबीअ जूं ॻाल्हियूं आहिनि। असांजे हुज़ूर साईं जन खे अलाह ताला इहे ॿुधायूं त इन्हनि खे तूं बि ॿुधाए तोसां अहिड़े रवश में ईंदा, पोइ इहे थियो विड़िया हाणे बि सभु वेड़िया इन टकराव ते वेड़, अॻे बि वेड़, हाणे बि वेड़, नुबूअत त इंसानियत जे टकराव ते अॻे बि वेड़ ई, हाणे बि वेड़। नबीअनि अॻे माण्हू ईंदा नबीअनि खे, अॻे नबी चवंदा हुआ, हाणे आलमनि खे जेके उलमा नबीअनि जा वारिस आहिनि उहे था चवनि पिया वलदी नबूतो इल्म दर्जात, अलाह ताला इल्म खे ॾिनो दर्जो, इज़तूं आहिनि उन्हनि जूं, पर क़ौम नथी तस्लीम करे, नथी तस्लीम करे त पोइ उन्हनि खे पाण ख़बर पवंदी। पोइ ॾींहुं ख़बर जो ॾींहुं न आहे, पोइ अज़ाब जो ॾींहुं आहे। ख़बर पए त पोइ माण्हू ख़ुशि थिए हुन में भला तौबा करे, तौबा बि कान क़बूल थींदी। पोइ अलाह ताला खे चवंदा साईं असांखे दुनिया में हाणे महिरबानी करे मोटाए, असां ॾाढो सुठो कमु कंदासीं। हा एतिरे क़दुरु भला थी पवंदासीं जंहिंजी हद न आहे। अलाह ताला हुननि 100 थिया छा ई पिया पियो न मूंसां न ॻाल्हायो, एतिरो त तव्हांखे सम्झायोसीं। हाणे कीअं तव्हां चओ था तव्हां सम्झी लाइ दुनिया वरी मोटाए, हाणे अहिड़ा मोतबर था जो वरी आसमान अचे, वरी ज़मीन अचे, वरी आदम अचे, वरी हिन जो नसर थिए, वरी हुज़ूर पाक सलाह सम्झनि सवाल न ॿियनि। दुनिया त आख़िर ईअं मोटे न, हिकिड़े मोतबर जे लाइ दुनिया मोटे, ॻाल्हि सही थी आहे। पोइ अलाह ताला खे इलाज कंदा साईं हाणे महिरबानी करे असांखे मोटाए, असांखे मोटाए न अमल कोन न, असां सुठा अमल कंदासीं, बुछड़ा अमल सां छॾे ॾींदासीं। अलाह ताला फरमाईंदो 100 थिया, हिते छा ई पिया पिया जन में लातुकल माण्हू न ॻाल्हायो वठो। अलाह ताला उन्हनि माण्हुनि जे लाइ अहिड़ी बुरी हालत कंदो जेके बेफ़रमान आहिनि ख़ुदा जा। अलाह ताला असांखे तव्हांखे पंहिंजी फरमाबरदारी नसीब करे, ऐं असांखे इल्मु नसीब करे, उलमा जी इज़त नसीब करे, बचनि खे पढ़ायो त फ़ाइदो थींदो, छो त वधि में वधि इंसान जी तामीर आहे इल्म सां ऐं क़ुर सां। असांखे क़ुर पाक तामीर थो ॾिए असांखे, ऐं वधि में वधि अलाह ताला असांजी सही आबादी वाधो करे, जेका ॼण जन्नत जी आबादी आहे। जंहिं माण्हू खे जन्नत जी आबादी वठे त क़ुर खे चिंबड़े। दुआ आहे त अलाह ताला तव्हांखे असांखे क़ुर आख़िर उलमा कराम तव्हांखे वाइद नसीब ॿुधाईंदा।